بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। إذا السماء انشقت وأذنت لربها وحقت जंहिं वक़्तु आसमान कीरजी पवंदो ऐं उहो पंहिंजे रब जो हुकुम मञींदो ऐं आसमान जो हक़ बि इहो आहे। وإذا الأرض مدت وألقت ما فيها وتخلت وأذنت لربها وحقت ऐं जंहिं वक़्तु ज़मीन हमवार कई वेंदी ऐं ज़मीन उछलींदी जेको हुन में हूंदो ऐं इहा ख़ाली थींदी ऐं इहा पंहिंजे रब जो हुकुम मञींदी ऐं उन जो हक़ बि इहो ई आहे। يا أيها الإنسان إنك كادح إلى ربك كدحا فملاقيه हे इंसान बेशक तूं मरण ताईं नेकी ऐं बदी लाइ चङी तरह कोशिश कंदड़ आहीं, पोइ तोखे उन जी जज़ा मिलंदी। فأما من أوتي كتابه بيمينه فسوف يحاسب حسابا يسيرا पोइ पर उहो माण्हू जंहिंखे पंहिंजो अमलनामो पंहिंजे सॼे हथ में ॾिनो वियो पोइ जल्द उन खां तमामु आसान हिसाब वरितो वेंदो وينقلب إلى أهله مسرورا ऐं उहो पंहिंजे अहल लाइ ख़ुशि थी मोटंदो। وأما من أوتي كتابه وراء ظهره فسوف يدعو ثبورا ऐं पर उहो माण्हू जंहिंखे संदसि अमलनामो पुठनि जे पोयां ॾिनो वियो पोइ जल्द उहो पंहिंजे लाइ हलाकत तरफ़ कंदो ويصلى سعيرا ऐं उहो भड़की ॾींदड़ बाहि में पवंदो। إنه كان في أهله مسرورا बेशक इहो दुनिया में पंहिंजे अहल में ख़ुशि रहंदो हो। إنه ظن أن لن يحور بلى إن ربه كان به بصيرا बेशक इहो गुमान कंदो हो त खेसि हरगिज़ न मुटायो वेंदो। हा वापसी यकीनी आहे, बेशक हुन जो रब हुनखे ॾिसंदड़ आहे। فلا أقسم بالشفق والليل وما وسق والقمر إذا اتسق لتركبن طبقا عن طبق पोइ मूंखे कसम आहे उन अछाण जो जेका सिज लहण खां पोइ आसमान ते थींदी आहे ऐं कसम आहे राति जो ऐं जेके शयूं हुन में गॾु थियनि थियूं ऐं कसम आहे चंड जो जॾहिं हुन जी चाॾोकी मुकमिल थिए थी त तव्हां यकीनन हिकु मंज़िल खां ॿी मंज़िल ते सवार थींदा। ما لهم لا يؤمنون وإذا قرئ عليهم القرآن لا يسجدون पोइ उन्हनि खे छा थियो आहे जो उहे ईमान नथा आणनि ऐं जंहिं वक़्तु इन्हनि ते क़ुरान करीम पढ़ियो वञे थो त इहे सजदो नथा कनि। हीअ आहे सजदे जी हिन जाइ ते ज़रूरु सजदो करणु घुरिजे। فللذين كفروا يكذبون والله أعلم بما يوعون बलक जिन माण्हुनि कुफुर कयो इहे उन जो इनकार कनि था ऐं अलाह ताला उनखे वधीक ॼाणंदड़ आहे जेको उहे दिलि में रखनि था। فبشرهم بعذاب أليم إلا الذين آمنوا وعملوا الصالحات لهم أجر غير ممنون पोइ तव्हां उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी बिशारत ॾियो मगर उन्हनि माण्हू जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कया उन्हनि लाइ उहो अजुर आहे जेको ख़तमु थींदड़ नाहे।